जॾहिं तमीर अब्बासी साहब जे शेर सां हुनखे खिताब जी दावत ॾींदुसि, जॾहिं बि दोस्त सां तोसां मिलण जा ॾींहं अचनि, लॻे थो ॼण त गुलनि जे टिण जा ॾींहं अचनि। मोहतरम साईं गुल मोहम्मद उमराणी साहब, साईं मोहतरम डॉक्टर नबी शमदल साहब, मुंहिंजो उस्ताद मोहतरम, इन हिते जो उस्ताद जो सरवार मलिक असद सिकंदर साहब, मजलिस में सब बैठल मोहतरम दोस्त अहबाब, अस्सलाम वालेकुम। साईं को उस्ताद इन सिंध जी सरज़मीन जो अहिड़ो तमामु पुठिते पियल इलाइक़ो आहे ऐं हो जंहिंखे मलिक असद जी क़यादत में हींअर मां सम्झां थो त उन क़यादत जे करे अहिड़े लेवल ते अची पहुतो आहे जिते तालीमी मयार हींअर ईअं चई सघे थो त उन में पाकिस्तान जूं 2 वॾियूं यूनिवर्सिटियूं आहिनि, महराण यूनिवर्सिटी ऐं लियाकत मेडिकल यूनिवर्सिटी। हीउ हिकु अहिड़ो इलाइक़ो आहे जेको पुठिते पियल हुजण जे बावजूदि हुन में 2 वॾियूं आला यूनिवर्सिटियूं पंहिंजे वजूद में हिकु तमामु अहम हैसियत हासिल रखनि थियूं। कोठड़ी हुजे या को उस्ताद, उन इलाइक़े जी ख़िदमत मलिक साहब जी फैमिली कई आहे, उहा नाक़ाबिल फ़रामोश आहे। ऐं हिन इलाइक़े जी ख़ासि ख़ूबी जेका आहे त हिन इलाइक़े में लॉ एंड ऑर्डर जेको आहे त अमन ऐं अमान जे हैसियत सां हीउ इलाइक़ो हिकु मिसाली इलाइक़ो आहे। राति जो 3 बजे तव्हां अचो, सुबुह जो 5 बजे अचो, हीउ इलाइक़ो पंहिंजे अमन अमान जे हैसियत में तमामु हिकु यूनिक या मिसाली आहे। डॉक्टर साहब ईंदे वक़्ति महिल मूंखे ॿुधायो त हिन इलाइक़े सां हिन डॉक्टर साहब जी जेका दिलचस्पी आहे उहा तमामु पुराणी आहे। ऐं डॉक्टर साहब शायदि मलिक साहब खे ॿुधाईंदो हूंदो त डॉक्टर साहब मलिक साहब जे खानवादे ते फैमिली ते 1950 खां वठी कमु कयो आहे ऐं जेको मवाद डॉक्टर साहब वटि मौजूदु आहे उहो डॉक्टर साहब शायदि अञा ताईं पधिरो न कयो आहे, पर इहो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त डॉक्टर साहब जी फैमिली ते, डॉक्टर साहब जे खानवादे ते, डॉक्टर साहब जे पूरे ख़ानदान ते जेका रिसर्च डॉक्टर साहब करे चुको आहे शायदि उहा डॉक्टर साहब वटि मौजूदु आहे। पर शायदि मलिक साहब खे शायदि इन ॻाल्हि जी एतिरी शायदि बात न समझा कि डॉक्टर साहब पधराई ॾिनी है तो वो किताब अणछपियल या वो मवाद अणछपियल अञा ताईं डॉक्टर साहब वटि मौजूदु आहे। तो शायदि डॉक्टर साहब अदबी बोर्ड खे उहो मवाद ॾे या डॉक्टर साहब उहो मवाद असांखे ॾे त उहो अणछपियल मवाद जेको आहे मलिक साहब जी फैमिली ते, मलिक साहब जे ख़ानदान ते, उन में मलिक साहब जे ख़ानदान जी तारीख़, मलिक साहब जे ख़ानदान जो कल्चर ते, मलिक साहब जो सिंध जी सकाफ़त ते जेको बि मवाद आहे उहो सभु मवाद डॉक्टर साहब वटि मौजूदु आहे। असां हिन ॻाल्हि जा मुंतज़िर आहियूं त उहो मवाद कॾहिं छपिबो ऐं उहो मवाद कीअं छपिबो उहो डॉक्टर साहब तव्हांखे पाण पंहिंजे तकरीर में ॿुधाईंदा। हिन इलाइक़े में महराण टीवी जी इहा मुफ़रत मां सम्झां थो कंट्रीब्यूशन आहे या मलिक साहब जे ख़ानदान जे बारे में इहो मां सम्झां थो वाहिद इलाइक़ो आहे जंहिंमें महराण टीवी खे अहिड़ी मस्बत मोट मिली जो हिन इलाइक़े जो सरवाण पाण सिंध जे तालीमी जागरूकता जे सेमिनार में पायो त अपर सिंध खां वठी लोअर सिंध ताईं हुन तालीमी जागरूकता जा प्रोग्राम कया त अहिड़ी मोट जेका तव्हां अॼु हिते ॾिसो पिया हिन पिंडाल में त मलिक असद साहब पाण मौजूदु आहे ऐं हिन तालीमी सेमिनार जो शायदि ही आख़िरी प्रोग्राम आहे जंहिंमें हिकिड़ी एॾी वॾी हस्ती पाण मौजूदु आहे ऐं हुन अची हिन प्रोग्राम खे इहा पंहिंजी रहनुमाई पेश कई आहे पंहिंजी पार्टिसिपेशन सां ग्रेस बख़्शो आहे जो हुन सेमिनार जी आख़िर जेका आहे
अब्दुल्ला शेख जे करे, डॉक्टर नजीबुल खान बलूच जे करे, बहरहाल सिंध जा तालीमी मसला जेके पूरो हफ़्तो 1 फरवरी खां 6 फरवरी ताईं डिस्कस थिया। इन सेमिनार जी इख्तिताम जेको आहे इन बहितरीन सेमिनार सां थी रहियो आहे। सही सिंध जा तालीमी मसला तमामु अनेक आहिनि, जंहिंमें ख़ासि तौर ते कोस्तान में सुठनि टीचर जी खोट। मूंखे ख़ासि करे सां ॿुधायो त हिते जेको कॉम्पिटिशन थी, रिक्रूटमेंट थी या ITA वारनि जेका उन में जेका भर्ती जी कराई, उन में काफ़ी छोकिरा रहिजी विया। उहे छोकिरा छो रहिजी विया? छाकाणि त तव्हां इहो नथा सम्झी सघो त सिंध जी जेका तालीमी जेका अवसर आहे उन में सिंध जा माण्हू पुठिते पियल आहिनि, ख़ासि तौर कोस्ता जा माण्हू तमामु पुठिते पियल आहिनि। इन करे ॻाल्हि आहे त सिंध जे माण्हुनि खे अट्रैक्ट करण जे लाइ असांखे अहिड़ो पैकेज ॾियणु घुरिजे। अहिड़े पैकेज में उनखे हिमथाइण जे लाइ उन्हनि खे असांखे उहो ई स्केल ॾियणु घुरिजे, उहो अट्रैक्शन ॾियणु घुरिजे जेका ॿियनि इलाइक़नि में ॾिनी वञे थी। थर जे माण्हुनि खे उहा अट्रैक्शन आहे, हिते जे माण्हुनि खे उहा अट्रैक्शन आहे। इन करे मां मलिक साहिब खे रिक्वेस्ट कंदुसि त महिरबानी करे हिते जे माण्हुनि खे उहे ई फैसिलिटीज़, उहे ई पैकेज सरकार खां ॾियारियो वञे जेको थर जे माण्हुनि खे ॾिनो वियो आहे। मां को तालीमी एक्सपर्ट कोन आहियां, मुंहिंजी जेका सॼी ज़िंदगी गुज़री आहे सा एडमिनिस्ट्रेशन में गुज़री आहे, पर मां वरी चवंदुसि त मलिक साहिब जे दौर में जेका तरक़ी हिन इलाइक़े कई आहे उहा तरक़ी मिसाली तरक़ी आहे। मूं ते मुशाबत कोन्हे, ॿियनि इलाइक़नि में मां रहियो आहियां, उते जेको भूतारको कल्चर आहे या उते जेके क़बाइली घेरा आहिनि उहे तव्हांजे साम्हूं आलम आश्कार आहिनि। त उते जा सरदार चाहिनि था त उते अमन अमान न थिए। मलिक साहिब चाहे थो त अमन अमान कंहिं बि तौर ते डिस्टर्ब न थिए। इहो ई फ़र्क़ु आहे जो नूरियाबाद जो इलाइक़ो तव्हां ॾिसो था त केतिरो तरक़ी करे वियो आहे, ऐं ॿिन्ही पासे जेके हींअर तव्हां ॾिसो था त केॾो अमन अमान जे करे केतिरियूं CNG स्टेशन्स आहिनि, केतिरा पेट्रोल पंप आहिनि ऐं केतिरी इंडस्ट्री अचे पई। ऐं मां सम्झां थो या क़यादत जे करे, सुठी क़यादत जे करे हीउ इलाइक़ो कराची ऐं हैदराबाद जो सरगम आहे। ऐं असल ॻाल्हि आहे हिन इलाइक़े खे अञा वधाइणु घुरिजे। टूरिज़म जे लाइ तमामु वॾो स्कोप आहे, तालीमी इदारा ठाहिण लाइ वॾो स्कोप आहे। ऐं मूंखे यकीन आहे त मलिक साहिब जी क़यादत में हीउ इलाइक़ो इंशाअल्लाह अञा वधीक तरक़ी कंदो। महिरबानी।